अस्सलाम वालेकुम नाज़रीन, पाकिस्तान बुलेटिन न्यूज़ में भली का ठेठो रिपोर्ट रजा खास के लिए पुलिस मुकाबलो सरगर्म डोहारी जख्मी हालत में गिरफ्तार। घारो थाने जी हद मस्जिद लिंक रोड ते पुलिस ऐं जवाबदारन विच में फायरिंग जी ॾे वठ में एक जवाबदार के जख्मी हालत में गिरफ्तार करे वरतो, जंहिंजी सुञाणप शहजाद वल्द नियाज़ अहमद चांडियो रहवासी गोड़ हाजी खान चांडियो तौर थी है। इब्तदाई जांच मूजिब जख्मी हालत में गिरफ्तार जवाबदार ठटे ज़िले के मुख्तलिफ इलाक़नि में फुर मोटरसाइकिल फोड़न समेत दो जे केतरनि वारदातुनि में मुलविस है। गिरफ्तार जवाबदार के कब्जे में एक पिस्तौल पिण हथ कियो वियो है। जवाबदारन जो मुकम्मल क्रिमिनल रिकॉर्ड चेक कियो पियो वञे ऐं केस जी वधीक जांच कई पई वञे। ठटो पुलिस वारनि ॾोहारे ऐं मंशियात फरोशन ख़िलाफ़ कार्रवाई जारी रहंदियूं। ठटो घारो जी अवाम एसएसपी ठटो डॉक्टर मोहम्मद इमरान खान ऐं संदसि समूरी टीम के पुलिस जी इन वहशियाणी कार्रवाई ते मुबारकबाद ॾिनी आहे।